शाज रसाले में खुश आमदीद सभिनी ॿुधंदड़नि खे सिक बर सलाम। अर्ज़ु आहे कि असांजे चैनल खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। सुर सलाबत सिपरी मुरकण तूम मरेज आहीं ठार अखियुनि जो वटां मूम वञेज तमाची तकेज को ॾींहुं किंझर कंधे हेठि जर मथे मञर पासे में वणाणो अची वञी विच में तमाची जे साव लॻे उतर वाव किंझर हुंदोरो थिए हेठि झर मथे मञर पासे पिरी संदाम कूड़ियुनि काज सदाम अण संधो कोन रहियो हेठि जर मथे मञर कंधी कुंवर तरन वरई वाहूं दन किंझर खथोरी थिए समियूं करे सिंगार राय रिझाइण आयूं ॼाम हथ में ॼार ॼले ॼॿेरनि विच में नूरी जे नवाज़ियो थियो तमाची ते गाॾी चाढ़े गंदरी माड़ू कयो मींहुं किंझर चवंदा केसीं सच सुभाई ॻाल्हड़ी ॼामा अॻे जी ॼायूं तन जे निरत नूरीअ खे नाह न मुंहुं न मारकी न वञनि के वाव से किंझर कंदियूं कान जन तमाची तकियो न कंहिं ॼानू ॼाम खे न को ॼाम विया नंढी वॾी गंदरी सभन आह सिया लम यलद वलम यूलद ए निजाबत निया कबर किबरिया तख्त तमाची ॼाम जो पखा पखारियो ॼाम तमाची आयो गूंदर लाहियो गंदरियूं आतण उजारियो किंझर करारियो समी साम बख़्शे को जो कामण में आहे अखियुनि में तन तमाची ॼाम जो नाभूं पायो नी इश्क ईअं करे जीअं ॼारो ॼाम कुल्हे कयो हेरी हथ वधाई वेही साटिन विच में नवाज़श नूरीअ जी आहे तमाची ताईं गंदगी गोशो कयो अतिर ओत ओतियाई अंधा मंडा आया सखा सॾ विधाई पसो जोध जवान जो को हंध कोन मटियाई क़ीमत कमीणनि सी जहिड़े वट वटियाई मोते मच्छी हथ ते कोॾनि जी कढियाई माणक मयाणनि में छलड़नि जी छिटियाई ॾेई सूं सवाल में रूपी रांदि कयाई पाणेठ आणी पाण सी लालूं सभु लुटियाई फेरोज़ा फ़क़ीरनि तां घोरे सभु घोरियाई उते अब्द लतीफ़ चए उछले उमल ॾिनाई।